नए वज़ीर आज़म जी चूंड अॼु थींदी। अपोज़िशन तरफ़ां शहबाज़ शरीफ़ ऐं PTI तरफ़ां शाह महमूद कुरैशी उम्मीदवार तौर मैदान ते लथल आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जी सदारत हेठि पार्लियामानी कमेटी जो इजलास हलंदड़ आहे। इमरान ख़ान जो चवणु आहे त मूंखे कुझु चवण जी ज़रूरत न आहे, इज़त ॾियण वारो अलाह आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। नए वज़ीर आज़म जी चूंड अॼु थींदी। अपोज़िशन तरफ़ां शहबाज़ शरीफ़ ऐं PTI तरफ़ां शाह महमूद कुरैशी उम्मीदवार तौर मैदान में लथल आहिनि। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया, नए वज़ीर आज़म जी चूंड अॼु थींदी। अपोज़िशन तरफ़ां शहबाज़ शरीफ़ ऐं PTI तरफ़ां शाह महमूद कुरैशी उम्मीदवार तौर मैदान में लथल आहिनि। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जी सदारत हेठि पार्लियामानी कमेटी जो इजलास हलंदड़ आहे, जॾहिं त इमरान ख़ान गैर रस्मी तौर ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मूंखे कुझु चवण जी ज़रूरत न आहे, इज़त ॾियण वारो अलाह आहे। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त मूंखे कुझु चवण जी ज़रूरत न आहे, इज़त ॾियण वारो अलाह आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, नए वज़ीर आज़म जी चूंड अॼु थींदी। अपोज़िशन तरफ़ां शहबाज़ शरीफ़ ऐं PTI तरफ़ां शाह महमूद कुरैशी मैदान में लथल आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त मूंखे कुझु चवण जी ज़रूरत न आहे, इज़त ॾियण वारो अलाह आहे, जॾहिं त तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जी सदारत हेठि पार्लियामानी कमेटी जो इजलास पिणु जारी आहे।